सिंध में खंबे घुमकियल मुख़्तलिफ़ पार्टियुनि जी कारकुननि जी आज़ादी लाइ कराची में निकितल सिंध सभा जो लॉन्ग मार्च 32 ॾींहं दौलतपुर में निकितो, जेको मोरो प्रेस क्लब पहुतो। पंध मार्च जो सियासी समाजी धुरियुनि जिसकम SUP PTLF अवामी वर्कर पार्टी जे अॻवाननि यूनिस राहू, शाहनवाज भट्टी, फमीदास सिंधी, सबा सिंधी, कशिश भट्टी, मरियम भट्टी, बिलावल डाहरी, गुलाम अस्कर, जरदारी, हाजी खान समो, अशरफ लगारी ऐं ॿियनि पारां शानदार इस्तक़बाल कयो वियो। काफ़िले में मौजूद पांधेड़ा हर स्टाफ ते शहर पंहिंजनि प्यारनि जी जबरी गुमशुदगी ख़िलाफ़ फैसलनि आज़ादी लाइ ज़ोरदार नारा हणी शहरनि जो ध्यानु छिकाए सिंध सां थींदड़ विसागात ऐं ज़ुल्म जा दास्तान ॿुधाए अॻिते वधंदा रहिया। जिते सिंध सभा सरवाण सिंधी इनाम ख़िताब कंदे चयो त हिन मुल्क जे ख़ालिक सिंध आहे ऐं सिंध खे गुज़िरियल 73 सालनि खां लुटियो फुरियो पियो वञे। वफ़ाक़ जे इन फुलोट खां जेकॾहिं केरु बेज़ारी जो ऐलान करे थो त उनखे गैर आइनी ऐं गैर कानूनी तौर ते गिरफ़्तार करे गुम कयो वञे थो। ऐं लॉन्ग मार्च में मौजूद ॿियनि अॻवाननि डॉक्टर नज़ीर खोखर, नूर मोहम्मद बागड़ी, सिंधु अम्मा चांडियो, शाज़िया चांडियो, जानी बलोच, अस्कर बलोच ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।